मोरू मां रिपोर्ट करवा रिज़वान अली जुमाणी। मोरू भरिसां पुलिस जो मुबैना ॾोह जे इरादे सां बीठल फ़ौरन सां मुक़ाबिलो थी वियो। हिकु ॼणो ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, मोरू अस्पताल मुंतक़िल। गिरफ़्तार वटां पुलिस पारां हथियार बरामद करण जी दावा कई वई आहे। दर्स पुलिस जो दर्स शाख भरिसां पंजनि पेरनि वटि गश्त दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो। मुक़ाबले दौरान हिकु ॼणे खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। ज़ख़्मी खे मोरू अस्पताल आंदो वियो, जिते ज़ख़्मी जी सुञाणप बहादुर उर्फ़ यूनी वलद हाजी अहमद बुघियो वेठल ॻोठ माड़ी तौरु ॿुधायो पियो आहे। उन मौक़े ते एसएचओ दर्स इम्तियाज़ ख़्वावड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गश्त दौरान ॾोह जे इरादे सां बीठल ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग दौरान फ़ोरू खे पंहिंजे साथी जी गोली लॻी आहे, जंहिंमें फ़ोरू बहादुर बुघियो ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे मोरू सिविल अस्पताल आंदो वियो, जिते डॉक्टरनि पारां ज़ख़्मी थियल फ़ोरू खे तिबी इमदाद ॾिनी वई आहे। उन मथां मुख़्तलिफ़ थाणनि ते सख़्त 7 खां वधीक ॾोहनि जा केस दाख़िल थियल आहिनि। वधीक केसनि जी जांच पड़ताल कई पई वञे। जॾहिं त ज़ख़्मी जवाबदार बहादुर बुघियो मीडिया खे ॿुधायो त मां बेगुनाह आहियां, मूंखे अॼु सुबुह जो वॾेरे ज़फ़रुल्ला बुघियो जे चवण ते पुलिस गिरफ़्तार कयो आहे ऐं हींअर कूड़ो पुलिस मुक़ाबिलो ॾेखारे टंग में गोली हणी ज़ख़्मी कयो वियो आहे। जेके केस आहिनि उहे वॾेरे तरफ़ां दाख़िल करायल आहिनि। हिन घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार IG सिंध समेत वसवारनि खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे।